बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु तबसरो कंदासीं हिकिड़े पुराणे किताब ते। एतिरो पुराणो बि न आहे, बहरहाल तिब जे हवाले सां लिखियल ही हकीम नज़ीर अहमद शेख जो किताबु आहे, जेको मूं वटि काफ़ी सालनि खां पियो हुयो ऐं हीउ थोरो फाटी बि वियो आहे। 2004 में इन जो छापो पहिरियों छपियो हुयो, हाणे ख़बर न आहे त उनखां बाद में बि छपियो आहे या न। ऐं लिख पढ़ जे लाइ लेखक जो पतो बि हीउ लिखियलु आहे। ज़बरदस्त किताबु आहे। मां इन जो सरसरी मुतालियो कयो आहे। हिन में काफ़ी जेके आहिनि उहे मौज़ू जन ते हीउ किताबु लिखियो वियो आहे। हकीम नज़ीर अहमद शेख साहिबु अख़बारुनि में बि तिब जे हवाले सां मज़मून लिखंदो हुयो। पोइ उन्हनि ई मज़मूननि खे सहेड़े साईं जन ही हिकिड़ो किताबु तरतीब ॾिनो आहे ऐं ॾाढो इंफॉर्मेटिव किताबु आहे। हिन में कुझु मौज़ू जेके आहिनि ऐं उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं तक़रीबन ही तव्हां ॾिसो था त ही संदनि जे सूर जे बारे में बि लिखियलु आहे, उनजा सबब, दवाऊं, अंग्रेज़ी दवाउनि जा साइड इफ़ेक्ट, शुगर, ज़ियाबितस हिकु वफ़ादार बीमारी, इहो हिकिड़ो मज़मून आहे हिननि जो। ज़हनी ऐं नफ़्सियाती बीमारियूं, सचा मोती, सिहत लाइ सोन, बेऔलाद माण्हुनि लाइ मुफ़ीद मशवरा, मादे में ज़ख़म, अल्सर सबब तिबी इलाज, वारनि में खुश्की ऐं वार छणणु हर हिक जो मसइलो, मथे जो सूरु। हीउ मज़मून मां हिननि जो ॾाढो पढ़ियो, ही मूंखे ॾाढो इन्हनि मां इंफॉर्मेशन मिली आहे। अच्छा, जिनसी तालीम जी ज़रूरत, कलौंजी, दुआब, दवाब, बवासीर, पाइल्स सबब ऐं इलाज, नज़लो ज़ुकाम सबब ऐं इलाज, इंजीर जा तिबी फ़ाइदा। उनखां अलावा खजूर जा तिबी फ़ाइदा, थूम, बेशुमार फ़ाइदनि वारी ग़िज़ा, ख़ुदकशी ते बि हिननि हिकिड़ो मज़मून लिखियो आहे, उहो बि हिन में शामिलु आहे। देसी यूनानी इलाज जो मुस्तक़बिल, आसाबी बीमारियूं सबब ऐं इलाज, अंब जा तिबी ऐं अंब जे पेतियुनि जा मुआशरती फ़ाइदा, स्पुंगर जी तुही, असां हिन खे स्पुंगर जी दुही सम्झंदा आहियूं पर एक्चुअली आहे स्पुंगर जी तुही, मादे लाइ कलई, दम सहको सबब ऐं इलाज, कब्ज़ी सबब ऐं इलाज, मेन पुड़ी ज़िंदगीअ खे बुड़ी, ॾाढो सुहिणो हिननि हिन जो जवाबु बि लिखी छॾियो आहे त मेन पुड़ी ज़िंदगीअ खे बुड़ी। मेन पुड़ी खाईंदड़ दोस्त जेके आहिनि उन्हनि खे बि हीउ मज़मून ज़रूरु पढ़णु घुरिजे। उनखां अलावा चहिरे ते मोहीड़ा ऐं दाणा, उनजो देसी इलाज, पंहिंजे दिलि जो एहतियात दिलि सां कयो, औरतुनि जूं बीमारियूं, चमड़ीअ जी हिफ़ाज़त ज़रूरी आहे, गर्मीअ में सिहत जी संभाल जो सबबु, हीअ असांजा गरम इलाइक़ा आहिनि, हिन जे करे हीउ मज़मून बि ॾाढो फ़ाइदेमंद साबित थींदो। इंसान जो जिस्म रब पाक जी अज़मत जो दलील, बीमारियुनि जा आसान तिबी नुस्ख़ा, हीउ ॾाढो ज़बरदस्त किताबु लिखियलु आहे ऐं हीउ ज़रूरु पढ़णु घुरिजे। हीउ तव्हांखे हैदराबाद मां आसानी सां मिली सघे थो। हिनजी एड्रेस बि आहे, हीउ फ़ोन नंबर बि आहे, पुराणो फ़ोन नंबर हूंदो, हिन में का न का डिजिट मथां मिलाइण जी ज़रूरत पवे। नज़ीर अहमद शेख, नज़ीर नेचुरल क्योर, रजिस्टर्ड, आकिल प्लाज़ा, गवर्नमेंट कॉलेज नज़द मस्जिद नूर, हैदराबाद। फ़ोन नंबर बि आहिनि 634367610633। शायदि इन्हनि सां राब्तो करे सघिजे थो ऐं किताब बि हासिलु करे सघिजे थो। वस्सलाम।